अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद आहे सब ठीक हूंदा। दोस्तों तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल अयाज़ अली ऑफिशियल। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त आख़िरकार ज़हर ज़िंदगी ड्रामो 9 तारीख़ ते छो न आयो। छा ही ड्रामो हलंदो या ही बेदर्दनि जो देश जियां यको पेंडिंग में हूंदो। दोस्तों जेको आहे तव्हांखे तमामु जल्द खां जल्द हिन जे बाबति मां तव्हांखे न्यूज़ ॾियण वारो आहियां त ही ड्रामो आख़िरकार हलंदो या न हलंदो। बहरहाल तमामु जल्द इन बाबति तव्हांखे न्यूज़ मिलण वारी आहे ऐं तारीख़ सां कन्फर्म तव्हांखे वीडियो मिलंदो। दोस्तों छा तव्हां हिन ड्रामे खे ॾिसण लाइ केॾो बेताब आहियो या दर्दनि जो देश जे मतिलबु हिन वक़्तु दर्दनि जो देश लाइ घणो बेताब आहियो या ज़हर ज़िंदगी लाइ घणो बेताब आहियो? कमेंट में पंहिंजी राय जो इज़हार ॾींदा। ऐं अॻिलो वीडियो जेको आहे बिल्कुलु फुल तारीख़ सां हूंदो त कहिड़ी तारीख़ ते आख़िर 2 ड्रामा हलंदा। सो वॾी महिरबानी असांजे चैनल खे ज़रूरु लाइक कमेंट ऐं सब्सक्राइब कंदा।